अस्सलाम वालेकुम नाज़रीन, और इसी तरह धरती टीवी न्यूज़ में आऊँ हैं रिजवान और जो सब खां पहिरीं शामिल कंदासीं वक्त आहियूं हेडलाइन। इलेक्शन कमीशन समेत ॿिया इदारा न्यूट्रल आहिनि, जंहिं सबब मुखालफ़न जी ज़मानत ज़ब्त थी वई आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी क़ौमी असैम्बली में ख़िताब कंदे चयो आहे त इदारा मकानी चूंडनि में न्यूट्रल रहिया त ही माण्हू परेशान थी विया। ख़ैर ख़बर आहे त हू खटे नथा सघनि। इमरान ख़ान इदारनि खे उन लाइ टारगेट करे रहियो आहे जीअं उहे टाइगर फोर्स जीअं संदसि हुकमनि ते हलनि। इमरान ख़ान जी जमायत गैर जमहूरी आहे। इमरान ख़ान धांधलीअ सां आयो, ॿीहर धांधली करणु चाहे थो। पीपल्स पार्टी शिफ़ाफ़ चूंडनि लाइ जदोजहद कंदी रही आहे। हर इलेक्शन में पीपी खे शिकस्त ॾियण लाइ धांधली कई वेंदी आहे। ज़िया जो दौर हुजे या मुशरफ जो, सदाईं पीपी खे निशानो बणाए वियो। क़ौमी असैम्बली पेट्रोलियम इस्मनि ते मरहलेवार 50 रुपया फ़ी लीटर लेवी लागू करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। क़ौमी असैम्बली में फिनांस बिल जी शिकवार मंज़ूरी जारी। स्पीकर राजा परवेज़ अशरफ जी सदारत हेठि क़ौमी असैम्बली जो इजलास नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त हिन वक़्तु पेट्रोलियम इस्मनि ते का बि लेवी न आहे। हुकूमत 50 रुपया फ़ी लीटर ते लेवी लॻाए सघे थी। 50 रुपया फ़ी लीटर लेवी हिक ई धक में लागू न कई वेंदी। लेवी लॻाइण जो इख्तियार क़ौमी असैम्बली पारां हुकूमत खे ॾिनल आहे। मञियल करप्ट माण्हू असां ते मढ़िया विया आहिनि। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान वर्कर्स कन्वेंशन के ख़िताब कंदे चयो आहे त जेके हुक्मरान मढ़िया विया आहिनि उहे 30 सालनि खां चोरी करे रहिया हुआ। उन्हनि ईंदे ई अवाम ते महांगाई जो बार विधो। मुल्क खे तबाह करणु हुजे त चोर ऐं धाड़ेलनि खे मढ़े छॾियो। इमरान ख़ान मौजूद सदन जे ख़िलाफ़ महांगाई मार्च कंदड़ ईंदे ई तारीख़ी महांगाई करे छॾी। पेट्रोल, बिजली, गैस सभु कुझु महांगो कयो वियो। 2 जुलाई ते इस्लामाबाद जे परेड ग्राउंड ते तारीख़ी जलसो कयो वियो। पंजाब के वडे वज़ीर हमज़ा शहबाज जी हलबरदारी और गवर्नर के इख्तियारनि बाबत केस ते ॿुधणी मुकम्मल। लाहौर हाई कोर्ट फैसलो महफ़ूज़ करे वरितो। अदालत महफ़ूज़ कयल फैसलो सुभाणे ॿुधाईंदी। जस्टिस सदाकत अली शाह जी सदारत हेठि 5 रुकनी फुल बेंच पीटीआई जी अपीलनि ते ॿुधणी कई। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त हू फ़ैसिलो ॾियनि त वॾे वज़ीर जी चूंड कालादम ऐं नयूं चूंडूं करायूं वञनि। जेकॾहिं हू ईअं कंदा त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे कालादम कंदा। सुप्रीम कोर्ट उहो फ़ैसिलो नाहे ॾिनो त बाक़ी मेंबरनि जे वोट ॾियण जे ते चूंड कालादम करार ॾिनी वञे। हुकुम उहो आहे त बाक़ी मेंबरनि जा वोट न ॻणिया वञनि। पूरे मुल्क खे पतो पइजी वियो आहे त हू सोचे वेठा आहिनि त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो माज़ीअ खां लागू थींदो। कराची में बिजली जो शॉर्ट्स 500 मेगावाट रिकॉर्ड। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में डिगी लोड शेडिंग। केतिरनि इलाइक़नि में माण्हू घरनि मां निकिरी आया। के इलेक्ट्रिक ख़िलाफ़ सख़्त एहतजाज। वॾे वज़ीर जी हिदायतनि ते तवानाई वारे सूबाई वज़ीर इब्तियार शेख के इलेक्ट्रिक इख्तियारनि जो इजलास तलब करे वरितो। बिजली जी लोड शेडिंग ऐं वक़्त बाबति पुछाणो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त के इलेक्ट्रिक जे डिगे लोड शेडिंग सबबि कराची में अमन अमान जो मसइलो पैदा थी रहियो आहे। बिजली बहरान ते ज़ाब्ते लाइ के इलेक्ट्रिक इख्तियारनि सां ॻाल्हायो वञे। अवाम में केतिरी तकलीफ़ भोगे। सुलसमारे वफ़ाक़ी वज़ीर शर्जील इनाम अमन चयो आहे त के इलेक्ट्रिक पंहिंजो सिस्टम दुरुस्त करे लोड शेडिंग अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो। मौसमियात खाते कराची, हैदराबाद, मदीना, ठटे में पहिरीं खां 5 जुलाई ताईं बरसातनि जी अगकथी करे छॾी। पीडीए में सिंध लाॻापियल खातनि खे एडवाइज़री जारी करे छॾी। एडवाइज़री मूजिबि 3 खां 5 जुलाई ताईं कराची, हैदराबाद में अर्बन फ्लडिंग जो ख़तरो आहे। इंतज़ाम बेइम्कानी अर्बन फ्लडिंग ऐं ॿियनि ख़तरनि खे मोहन लाइ तयार आहे। पाणी जी निकाली वारी मशीननि ऐं अमले जी मौजूदगी खे यकीनी बणायो वञे। पीडीए में मोहननि खे 3 खां 5 जुलाई ताईं समुंड में वञण खां पासीरो रखण जी हिदायत करे छॾी। पाकिस्तान में कोरोना वायरस वधीक हिकु मरीज़ खां हयाती खसे वरिती। NIH मूजिबि गुज़िरियल ॾींहुं 15,462 टेस्टूं कयूं ऐं वधीक 541 केसनि जी तस्दीक हाकारी केसनि जी शरह 3.5% रिकॉर्ड।
100 मरीजन की हालत गणती जोगी वफाकी हुकूमत NCOC के ॿीहर मुकम्मल तौर ते बहाल करण जो फ़ैसिलो करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत ते NCOC जो इजलास कोरोना जे वधंदड़ केसनि ते गिणतीअ जो इज़हार। वज़ीर आज़म लाॻापियल इख़्तियारियुनि खे हिदायतूं जारी करे छॾियूं। कोरोना खां बचाव लाइ समूरा क़दम खंया वञनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां जर्मन सफ़ीर जी अलविदाई मुलाक़ात। ISPR मूजिबि जनरल कमर जावेद बाजवा चयो पाकिस्तान जो जर्मनी सां गॾु पंहिंजे लाॻापनि खे ख़ासि अहमियत ॾिए थो। जर्मन सफ़ीर जी कोशिशुनि सां पाकिस्तान ऐं जर्मनी जा लाॻापा वधीक मज़बूत थिया। ISPR मूजिबि मुलाक़ात में इलाइक़ाई सूरतहाल, गॾियल दिलचस्पी ऐं सहकार ते ॻाल्हियूं थियूं। सिंध हाई कोर्ट अॻूणे MNA आम लियाकत जे पोस्टमार्टम रोकण जे मननामे में वाद करे छॾी। सिंध हाई कोर्ट में आम लियाकत जे पोस्टमार्टम ख़िलाफ़ घर भातियुनि जी दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत आम लियाकत जो पोस्टमार्टम रोकण ऐं क़ब्र कुशाई न करण जो हुकुम बरक़रार रखियो। पोस्टमार्टम जे ट्रायल कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करण वारे शहरी अब्दुल अहद अदालत में पेश न थियो। ॿुधणी दौरान SHO ब्रिगेड ऐं SSP ईस्ट पारां रिपोर्ट जमे कराई वई। रिपोर्ट मूजिबि एडिशनल पुलिस सर्जन मरहूम जे जनाज़े जो ॿाहिरियों जाइज़ो वरितो हो। पुलिस सर्जन मूजिबि मैयत जे ॿाहिरी मुआइने सां मौत जे कारण बाबति कुझु नथो चई सघे। इस्लामाबाद ऐं भरपासे में ज़िलज़िले जा लोडा शहरी ख़ौफ़ विचां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। रिक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिदत 4.5 रिकॉर्ड थी वई। ज़िलज़िले जो मर्कज़ हिंदुकुश जबल हो। ज़िलज़िले जी ऊंधाई 130 किलोमीटर रिकॉर्ड थी वई। करमपुर ऐं मुरीद शाख वेझो हथियारबंदनि सां 9 ॼणा अगवा। करमपुर जे कचे में गॾह गाॾियुनि ते काठियूं मेड़ण लाइ वियल ॻोठ गुल मोहम्मद चाचड़ जा रहवासी 5-6 कोरियत हथियारबंदनि अगवा करे मुखबियनि में मिठल चाचड़, परवेज़, हाजी रज़ाक, बिलावल ऐं दीन मोहम्मद चाचड़ शामिल पूरी शाख वेझो खंबड़ा थाणे जी हद मां हथियारबंदनि कार सवार 3 ॼणनि खे अगवा करे कचे तरफ़ खणी विया। बख्शियापुर में संगावती तकरार तां झेड़ो, हिकु ॼणो क़तल। ॻोठ मेहर समेजो में संगावती तकरार तां ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लछूं लॻण सबबि बगन पुट राणू 6 ॼण मारिजी वियो। पुलिस पहुची मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾी। कंदकोट भरिसां सब्ज़ोई ऐं सांद बिरादरी जे 2 धुरनि में माल जी चोरी तां झेड़ो। फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। पोइ सब्ज़ोई झेड़ो दौरान फायरिंग में ज़ख़्मी थियो। अस्पताल में ज़ख़्मनि जी सटनि संदे दम ॾेई छॾिया। मदे जी लॻे 2 धुरनि में पुराणे तकरार तां फायरिंग में हिकु औरत क़तल थी वई। कलोड़ा जुणे जा बिरादरी जे 2 धुरनि में पुराणे तकरार तां झेड़ो दौरान फायरिंग। ज़रे ज़मीन ते कमु कंदड़ रशीदा जुणे जो मारिजी वई। तंगवाणी में तलहार में बिजली जो करंट लॻण सबबि मां पुट समेत 3 ॼणा फोत। तंगवाणी भरिसां ॻोठ परतो मलिक में घर में पियल UPS मां नीगर फैज़ मोहम्मद मलिक खे करंट लॻो। पुट खे बचाइण जी कोशिश कंदड़ संदसि अमड़ हसीना ख़ातून बि करंट लॻण सबबि फौत थी वई। तलहार भरिसां ॻोठ हाजी कालू कोसो में नौजवान मोहम्मद इब्राहिम मोटर मां करंट लॻण सबबि दम ॾेई छॾियो। खैरपुर में बारडे कान्हा कुमार सां बदफैली ऐं क़तल केस जे 2 जवाबदारनि खे 2 भेरा फाही ऐं ॾंड जी सज़ा। दहशतगर्दी जी ख़ात्मे वारी अदालत शागिर्द कान्हा कुमार सां बदफैली ऐं क़तल केस में जवाबदार मुदस्सिर मंगणार इनाम शाह खे 2 भेरा फाही ऐं 2 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। जवाबदार 19 नवंबर 2021 ते नीगर सां बदफैली बाद खेसि क़तल कयो। ज़ुल्हज जो चंड ॾिसण लाइ चंड ॾिसणी कमेटियुनि जो इजलास अॼु थींदो। सऊदी अरब में बि चंड ॾिसण लाइ इजलास अॼु थींदो। मौसमियात खाते जो चवणु आहे त ज़ुल्हज जो चंड अॼु नज़र अचण जा इम्कान आहिनि। Are going to witness an absolute spectacle. So what happens next? We
You end up at the top of the mountain. It's the one you never wake up from. ऐं हॉलीवुड फिल्म नोब जो ॿियो ऑफिशियल ट्रेलर जाली फिल्म ईंद हलंदड़ साल 22 जुलाई ते नुमाइश लाइ पेश कई।